अफ़सोसनाक ख़बर मां दौलतपुर खां दौलतपुर सफ़न वेझो क़ौमी शाहराह ते गाॾी जे टक्कर में दादू वासी पीरसन फोत थी वियो आहे। हादसे सबब दादू शहर जे अल्लाह बचायो मुहल्ले जो रहवासी 50 वरियनि जो मोहम्मद मूसा चन्ना फोत थी वियो आहे। आगाह कयूं पिया दौलतपुर सफ़न वेझो क़ौमी शाहराह ते गाॾीअ जे टक्कर में दादू वासी पीरसन फोत थी वियो आहे। हादसे सबब दादू शहर जे अल्लाह बचायो मुहल्ले जो रहवासी 50 वरियनि जो मोहम्मद मूसा चन्ना फोत थी वियो आहे। दौलतपुर सफ़न वेझो क़ौमी शाहराह ते गाॾीअ जे टक्कर में दादू वासी पीरसन फोत थी वियो आहे। हादसे सबब दादू शहर जे अल्लाह बचायो मुहल्ले जो रहवासी 50 वरियनि जो मोहम्मद मूसा चन्ना फोत थी वियो आहे। दौलतपुर सफ़न वेझो क़ौमी शाहराह ते गाॾीअ जे टक्कर में दादू वासी पीरसन फोत थी वियो आहे। हादसे सबब दादू शहर जे अल्लाह बचायो मुहल्ले जो रहवासी 50 वरियनि जो मोहम्मद मूसा चन्ना फोत थी वियो आहे।